सीन मिस थी हो ना जेसि ताईं मां कैमरा ऑन कया न बात बंदि करे छॾियो। इलाज में त कयूंसि त ॿीहर खोले। हेलो मुंहिंजी ॿोली सम्झ प्लीज़। वाह वाह एॾो फुल बात खोली मां हुन महिल कैमरा थोरी देरि जे लाइ बंदि करे चुकी हुयसि। हे हिकिड़ो मोर पंहिंजो पर खोले पुछ खोले बीठो आहे। अथसि पुछ नंढिड़ो अथसि पर पंहिंजे तरफ़ां जेको बि आहे उहो वीचारो कोशिशि थो करे। ओ वाह वाह केॾा सुहिणा आहिनि माशाअल्लाह शाहकार अल्लाह जा। हे वरी हिकिड़ो ॿ रेबिट अलाए छो वेठा आहिनि हिननि में। हिते बि मोर तमामु घणा आहिनि। हे बदकूं ड्रिगिन विचनि वारियूं हो बदकूं अलाए काज़ आहिनि बदकूं आहिनि। कुदरत जी वैरायटी आहे कमाल आहे। हे बि ऑस्ट्रिच नंढो बच्चो आहे। हिते मोर बेशुमार। हिन पासे इलाही सारियूं बदकूं। टर्की आहे न हे डक जी चूंब बि न आहे हिनजी अलाए छा छा आहिनि। माशाअल्लाह पखियुनि जा आवाज़ ॿुधो केॾा प्यारा आहिनि। पंहिंजी पंहिंजी ॿोलियूं था ॿोलनि। टर्कीज़ मोर ॾाढा आहिनि हिते माशाअल्लाह सुहिणा। अॻियां इलाही मोर ते अञा हिते गंद न आहे फैलाइणो ऐं हिननि मखलूक खे तकलीफ़ न आहे ॾियणी कंहिं बि क़िस्म जी। हुस्न त ॾिसो अल्लाह अकबर माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। सो हीअ हे हिकिड़ी पुल जेतां असां मथे चढ़िया आहियूं। हे ख़ूबसूरत नज़ारा हेठि सॼा पखियुनि जा ऐं हीअं हाणे मथे पुल थी वञे त असां इहे नज़ारा थोरो मथां खां ॾिसंदासीं। हा ऐं हे ॾिसो न हिन ते प्लांट्स वलियूं चढ़ियल आहिनि अलाए काॾे। गेरो थो लॻे गेरो ही जो अॻियां वेठो आहे न फाख्ता सिंधीअ में गेरो चइबो आहे। वाह वाह माशाअल्लाह 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 बाबा अल्लाह जी कुदरत अल्लाह जा शान अल्लाह जा शान अल्लाह जा शान। छा ये भरियां थी मां वेठो अथमि। हा पकी वेठो आहे। हे हिकिड़ो हथरादो आखेरो आहे। हथरादो आखेरो आहे। हिन में हे पखी वेठो आहे। इहो बि सुठी शइ आहे जो हिननि खे ठाहे ॾिना अथऊं। हे अली असांजूं तस्वीरूं पियो कढे। असां सभु हिते हिन बेंच ते वेठासीं। हिन सॼी ग्रीनरीअ में हे ॻाढ़े रंग जो नंढिड़ो शेड ऐं ॻाढ़े रंग जूं ॿ बेंचिस ॾाढी प्यारी पियूं लॻनि। ॾाढो प्यारो थो लॻे। असां हिन में हेठि न वेंदासीं ज़ाहिर आहे हे हिननि जी प्राइवेट स्पेस आहे पखियुनि जी पर ॾाढी प्यारी ॾाकण आहे हेठि। ॿाहिरि वञण जो होॾां था हलूं। बराए मेहरबानी आपस में 6 फुट का समाजी फासला बरकरार रखें। ग्रिल और दीगर सतह को हाथ लगाने से गुरेज करें। अचो जानी हेरे हे हिते वेठी आहे हिकिड़ी ड्रेल। ऐं हे जेको असां कंटिन्यू हलूं था सॼो जेको तव्हां कंस्ट्रक्शन स्ट्रक्चर ॾिसो था इहो टोटल असां हिन पिंजरे में आहियूं। कंटिन्यू इहो पिंजरो आहे हिकिड़ो। छा हा अच्छा आखेरा हिननि हथरादू रखिया आहिनि न। हथरादू आखेरनि में कबूतरनि पंहिंजा असली घर ठाहिया आहिनि। अंडा ॾिना आहिनि बच्चा ॾिना आहिनि। हे ॾिस हिन जे हेठां अंडो बि पियो आहे। हे सो असां कंटिन्यू हुतां खां अलाए किथां खां हिन पुल खां थींदा आया आहियूं। छा आहे ओ माय गॉड हिते केॾो सुहिणो मंज़र आहे।
अल्लाह एॾा सुहिणा असली रंगीन पखी ॿोलियूं था ॿोलनि, हर वण ते वेठा आहिनि, इलाही अथई सुराण, माना हे न रुगो यानी डिफरेंट टाइप जा। अई फ्लेमिंगो मुंहिंजा फेवरेट। हाँ फ्लेमिंगो, वाह माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं वरी हिन पासे ॾिसो केॾा सारा मोर आहिनि, हुते विच में पाणी ढंढ ठहियल आहे जंहिंमें पाणी वारा जेतिरा बि पखी आहिनि उहे सभई हुन में इंजॉय कंदा हूंदा, ख़ासि तौर ते बदकूं। ॾाढो मज़ो आयो आहे, एॾो थी इंजॉय कयां जंहिंजी हद न आहे। सॼो हे पोयां असां थी आया आहियूं, हेठि फ्लेमिंगोज़ आहिनि हिते, इन करे हिननि जी पिक्चर लॻल आहे। हे ओरिजिनल सॼा प्लांट्स हिन ग्रिल ते ॿिन्ही पासनि ॾे हे एॾियूं वलियूं चढ़ियल आहिनि माशाल्लाह, वॾा वॾा डिघा डिघा वण आहिनि ऐं उन्हनि वणनि खां बि मथे डिघो ई पिंजरो आहे, नेट लॻल आहे पूरी, जंहिंमें पखी इंतिहाई सेफ़ आहिनि, कंहिं माण्हू जी मजाल न आहे त हिननि खे तकलीफ़ पहुचाए, हुजण बि न खपे। साम्हूं कबूतर था उॾनि ऐं मुंहिंजा नंढा वॾा चूज़ा सभु था वञनि अॻियां। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। तो हिन रस्ते तां हलण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, यकीन कयो, ज़रूरु विज़िट कजो, जंहिंखे मौक़ो मिले हिते अचण जो, इहे कुदरत जो इहे शाहकार अची ॾिसे, जेके माण्हुनि डेवलप कयो आहे ऐं असां जहिड़नि माण्हुनि जे सहूलियत लाइ ऐं तफ़रीह लाइ ठाहियो आहे। कुझु कोन था कनि सुञाण, हे गेरा थी कंडीअ ते को गेरो हले। हाँ दिया बेबी, बेबी मूड सदाई ख़राब। वाह वाह माशाल्लाह। अञा मथे था वञूं असां। छा हाँ चङो कयो अथऊं, सही आहे। सो असां हलंदा था वञूं, मथे चढ़ी आयासीं, वरी हाणे उतो असां हेठि लहणु शुरू कयो आहे। ॾाढो प्यारो माहौल आहे, ॾाढी ख़ूबसूरत जाइ आहे, जीअं तव्हांखे अंदाज़ हूंदो मां नेचर जी दीवानी आहियां सफ़ा। तो कंटिन्यू असां लहण जे प्रोसेस में आहियूं। फाइनली असां हेठि लही आयासीं बिल्कुलु ग्राउंड ते। पहिरियों हाँ अवर न अचो हेॾां था हलूं सुराण। हे अंदरि बि ॾाढियूं प्यारियूं बेंचिस पयूं आहिनि, पोनी हिकिड़ो बीठो आहे हुते, पोनी राइड जी बि फैसिलिटी आहे। हाँ ये तोता आहिनि हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। वाह वाह कुदरत जो शाहकार। साम्हूं परे पोनी ते राजिया वेठी आहे, राजिया राइड थी करे। ये बाहर निकरी आया पानी।
परियां पोनी ते राजिया जेका आहे राइड थी करे वेझो अचे त मां तव्हांखे ॾेखारियां। अली विच में बीठो आहे, सादिया बि बीठी अथसि। राजिया राजिया वेव कयो। अच्छा पकड़े वेठी आहे। अली वीडियो तो भरेसि राजिया जी। हादिया ऐं सादिया ते विच में बीठियूं आहिनि।